अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा भाइरो, कीअं आहियो? उमेद आहे तव्हां सभु ख़ैर सां हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो, जिथे बि रहंदो ख़ुशि रहंदो, आबाद रहंदो। अल्लाह तव्हांखे ढेर सारियूं ख़ुशियूं नसीब फरमाए। जी त मुंहिंजा प्यारा भाइरो, मां तव्हांजो होस्ट आहियां सजाद अली हिस्पाणी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल सजाद अली हिस्पाणी। मां तव्हां भाइरनि लाइ हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ो ऐप आंदो आहे, हिन खे तव्हां ज़रूरु इस्तेमालु कजो। हिन मां तव्हांखे ॾाढो फ़ाइदो हासिलु थी सघे थो। ॾाढो ज़बरदस्त ऐप आहे, तव्हां ज़रूरु हिन खे इस्तेमालु कजो। ख़ुदा न ख़ास्ता अगरि तव्हांजी किथे मोबाइल गुम थी वञे या तव्हांजी चोरी थी वञे या मोबाइल किथे किरी थी पए, तव्हां परेशान थींदा आहियो त यार असां पंहिंजी मोबाइल खे कीअं ट्रेस कयूं, कीअं ॻोल्हा कयूं पंहिंजी मोबाइल जी। ही मां तव्हां भाइरनि लाइ वीडियो आंदी आहे जेके परेशान आहिनि, उन्हनि जी मोबाइल गुम थी वई आहे त यार असां पंहिंजी मोबाइल खे कीअं ट्रेस कयूं, काॾों तलाश कयूं। सिर्फ़ु ही सॉफ्टवेयर तव्हां डाउनलोड कंदो त इलाही तव्हांजा मसइला हल थी वेंदा हिन सॉफ्टवेयर जे डाउनलोड करण सां। ऐं हिकिड़ी शर्त इहा बि आहे त तव्हांजी मोबाइल में जेका आहे न जीमेल जी ID लाज़मी लॻल हुजे ऐं जीमेल जी ID उहा तव्हांखे यादि बि हुजणु खपे। अगरि तव्हांखे जीमेल जी ID यादि आहे त माना ईअं सम्झो तव्हांजी मोबाइल जेका आहे तव्हां जे हथ में आहे। माना अगरि तव्हांखे जीमेल जी ID यादि हूंदी, ही जीमेल जी ID तव्हांखे अगरि मोबाइल में माना तव्हांखे यादि न आहे त तव्हांखे माना तरीक़ेकार जी ख़बर न आहे त जीमेल जी ID कीअं ठाही वेंदी आहे। ही मुकमल वीडियो तव्हांखे हेठि असांजे लिंक में मिलंदी। जीमेल जी ID कीअं ठाही वेंदी आहे मुकमल वीडियो तव्हांखे मिलंदी। तव्हांखे सेखारियूं था त असां जीमेल जी ID माना कीअं ठाहींदी, मुकमल वीडियो आहे, उहा असां ज़रूरु ॾिसिजो। ऐं ही जीमेल जी ID उहा तव्हां यादि बि ज़रूरु करे छॾिजो। यादि कंदो त तव्हांजी मोबाइल जेका आहे माना महफ़ूज़ रहंदी। हलो हाणे तव्हांखे असां वठी था हलूं पंहिंजी मोबाइल जी स्क्रीन तरफ़ त तव्हां माना पंहिंजी मोबाइल खे कीअं ट्रैक करे सघो था। ही सॉफ्टवेयर जे ज़रिए तव्हांखे सेखारियूं था असां पंहिंजी मोबाइल जी स्क्रीन तरफ़। ऐं असांजो चैनल ज़रूरु सब्सक्राइब कजो। जंहिं भाउ असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे, असां हुनखे रिक्वेस्ट पिया कयूं त असांजे चैनल खे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कजो। हलो फ्रेंड, असांजी मोबाइल जी सभ खां पहिरियों तव्हां ओपन कंदो प्ले स्टोर जी जेका ID हूंदी आहे हर मोबाइल में। प्ले स्टोर तव्हां खोलींदो, उनखे ऑन कंदो। हिते तव्हां टाइप कंदो गूगल फाइंड। हिते तव्हां लिखंदो गूगल ही तव्हां जी लिखियो गूगल फाइंड माई डिवाइस। ही ॾिसो ही अची वियो। तव्हां हिनखे ओके कंदो। तव्हां जीअं ओके कंदो छो त मूं वटि अॻु में इंस्टॉल थियल आहे, हिन जे करे चए पियो तव्हां हिनखे ओपन कयो। मां तव्हांखे हिनखे ओपन करे ॾेखारियां पियो त ॾिसो ही हिन जा फीचर कहिड़ा कहिड़ा आहिनि, ही माना कीअं कमु कंदो आहे। मुकमल डिटेल तव्हांखे हिन वीडियो में असां ॾेखारींदासीं। हाणे सभ खां पहिरियों असां हिनखे ओपन कंदासीं। हाणे जीअं मां ॾिसो हिनखे ओपन कयो त हीअ असांजी लोकेशन खे ट्रेस करे ॿुधाए पियो तव्हां जेको आहे हिन एरिया में तव्हां हिते वेठा आहियो। ॾिसो ही डिटेल असांखे सॼी मुकमल ॿुधाए पियो हिते तव्हां हिन एरिया में तव्हांजी मोबाइल जेका आहे माना हले थी पई। ही सिधो तव्हांखे उन लोकेशन ते वठी वेंदो जिथे तव्हांजी मोबाइल हूंदी, उते तव्हांखे ॾेखारींदो त हिन एरिया में जेका तव्हांजी मोबाइल हींअर हले थी पई। हाणे हिन ते अगरि तव्हां उन एरिया में पहुचो था, पोइ अगरि तव्हांजी मोबाइल जेका आहे माना त उनजो साउंड अगरि तव्हां हलाइणु चाहियो था त माना तव्हांजी मोबाइल किथे आहे, हिते ॾिसो तव्हांखे हीअ ऑप्शन मिलंदो प्ले साउंड। अगरि तव्हां प्ले साउंड खे लॻाईंदो त माना हीअ तव्हांखे प्ले साउंड करे माना ॿुधाईंदो तव्हांजी जेका मोबाइल जो साउंड हूंदो उहो माना रिंग जेका हलणु शुरू थी वेंदी, तव्हांखे ॿुधण में ईंदी। मसलन मां हिनखे प्ले करे ॾेखारियां पियो, तव्हांखे ॿुधण में ईंदो। ॾिसो हाणे ॾिसो ही साउंड तव्हांजो माना प्ले थी वेंदो, तव्हांखे ही ॿुधाईंदो त माना ही साउंड जेका आहे तव्हांजी मोबाइल जेका आहे किथे वेझे एरिया में पई आहे। माना ख़ुदा न ख़ास्ता अगरि तव्हांजी मोबाइल काॾे गुम थी वञे या किथे किरी थी पए, अगरि तव्हांजी उन मोबाइल में जीमेल जी ID लॻल हूंदी त आसानी तव्हां हुनखे ट्रैक करे सघो था। सिर्फ़ु मोबाइल जेका आहे तव्हांजी ऑन हुजे, अगरि ऑन हूंदी तव्हां आसानी आराम सां तव्हां हुनखे पंहिंजी मोबाइल खे ॻोल्हे सघे माना ट्रैक करे सघो था। हिन में सिर्फ़ु तव्हांजे जीमेल जी ID जेका आहे माना लॻल हुजे मोबाइल में, उहा जीमेल जी ID तव्हांखे यादि हुजे, पोइ तव्हां उहा मोबाइल जेका जीमेल जी तव्हांजी ID आहे उहा हिन में दाख़िल कंदो त इनशाला तव्हांजी मोबाइल पाण ई ऑटोमेटिक ट्रेस थी वेंदी त उहा मोबाइल किथे हले थी पई। जीअं तव्हां हीअ ॾिसी था सघो त असांजी मोबाइल जेका आहे हिते हले थी पई लाड़काना शहर में, तव्हांखे नज़र ईंदी। इहो हुयो ऐप हलाइण जो तरीक़ो। ऐं इहा असांजी वीडियो तव्हांखे कीअं लॻी असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। इनशाला नेक्स्ट वरी ॿी कंहिं वीडियो मिलंदासीं। ओके, ख़ुदा हाफ़िज़।